बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों अस्सलाम वालेकुम। असी मसनवी रूमी शरीफ पढ़ी रहा हुआसूं। हिन खां अॻु में टे किसा पढ़ी गॾु पढ़ियासीं। किसो नंबर 35, 36 ऐं 37। हिन हिसे में असीं ॿ किसा पढ़ंदासीं। किसो नंबर 38 इंजील में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ ऐं ताज़ीम जो बयान, ऐं किसो नंबर 39 ईसवी दीन जे हिक ॿिए दुश्मन बादशाह जी ॻाल्हि। किसो नंबर 38 इंजील में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ ऐं ताज़ीम जो बयान। बुध दर अंजीले नामे मुस्तफ़ा आ सर पैगम्बरा बहरे सफ़ा। यानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नालो इंजील में हो जेको पैगम्बरनि जो सरदार ऐं सफ़ा जो समुंड आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुलिये मुबारक ऐं शिकिल मुबारक, जिहाद ऐं रोज़े ऐं खाधे जो ज़िक्र हो। ईसाइनि जी हिकिड़ी जमायत सवाब जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतबरक नाले खे चुमंदी हुई। हिन किसे में जंहिं जमायत जो मूं ज़िक्र कयो आहे उहा ख़ौफ़ ऐं ख़तरे खां बेखौफ़ हुई। सरदारनि ऐं वज़ीरनि जे शिर खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले जी पनाह में हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर उन्हनि जो मददगार थियो। उन्हनि जो नसुल बि वधी वियो। ईसाइनि जो ॿियो गुरोह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले जी बेहुरमती कंदो हो। उहो गुरोह ज़लील ऐं ख़्वार थी वियो। संदन मज़हब ऐं कानून मुतज़ा दफ़्तरनि जे करे ख़तम थी वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं त उम्मत जा मुदब्बिर ऐं अमानतदार आहिनि, तंहिं करे पाण सगोरन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नालो मज़बूत किलो बनियो ऐं उन रूहुल अमीन जी ज़ात कहिड़े दर्जे जी हूंदी। किसो नंबर 39 ईसवी दीन जे हिक ॿिए दुश्मन बादशाह जी ॻाल्हि। बादजी खून रेज़े दरमा नापज़ीर, का गंदर उफ़्ताद बलाए या वज़ीर। यानी नाक़ाबिल इलाज खून रेज़ीअ खां पोइ जेका उन वज़ीर जी मुसीबत जे करे वाक़ई थी हुई। उन यहूदीअ जे नस्ल मां हिकु ॿियो बादशाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी क़ौम जी हलाकत ॾांहुं मुतवजो थियो। उन वाक़े ॾांहुं सूरह बुरूज जी आयत कुतिल असहाबुल उख़्दूद, सूरह बुरूज आयत नंबर 4 में इशारो मौजूदु आहे। जेको शख़्स का बुरी रस्म जारी करे थो त क़यामत ताईं जेके माण्हू उन ते अमल कंदा उहे बि उन जी बुराई में शरीक सम्झिया वेंदा, ऐं नेक रस्म ईजाद करण वारे खे क़यामत ताईं अमल करण वारे जी नेकियुनि में शरीक सम्झियो वेंदो। क़यामत जे वेझो इसराफील मलाइक सूर फूकींदो। क़ुरान पाक में मज़कूर आहे, सुम्मा औरसनल किताब लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना, सूरह फातिर आयत नंबर 32। पोइ पंहिंजे बाननि मां उनखे किताब ऐं वारिस बनायोसीं जिन खे असां चूंडियो। हिन आयत में जंहिं मीरास जो ज़िक्र आहे उन मां मुराद उहो ई इख़लाक़ हसना ऐं इबादत सालिहा आहिनि। जिते सचा सुआ हूंदा उते ई अनवार नबूअत हूंदा। अज़ल खां ई आफ़्ताब नबूअत मुख़्तलिफ़ अंबियान ते रोशनीअ जी पालूट कंदो रहियो त अंबियान खे रोशनी हिक ई जॻह तां हासिल थी। उन उसूल दीन में सभु मुतहिद आहिनि। जंहिंजी कंहिं सितारे सां वाबस्तगी आहे उन सितारे जा असर मंझि कुझु न कुझु हूंदा आहिनि। ज़ोरा सितारे जो नालो आहे। उन सां जंहिंजी मुनासिबत हूंदी आहे उन सितारे जा असर मंझि कुझु न कुझु हूंदा आहिनि। मरीख़ जा असरात जंगजूई ऐं खून रेज़ीअ जी निशानी कंदा आहिनि। सितारनि जा लामहाल असरात थियनि था। जेकॾहिं सितारनि जा असरात बक़ज़ा इलाही मञिया वञनि त को हर्ज न आहे, पर उन्हनि खे हक़ीक़ी मुअसिर मञणु कुफ़्र आहे। रहबर कामिल अहिड़ा सितारा आहिनि जिन जी तासीर में खेर ई खेर आहे। रहबर कामिल जो सैर सतन आसमान ऐं ज़मीन खां वरावल वरा आहे। आसमानी सितारनि में पाण में मिलण ऐं जुदा थियण जेकी नुक्स पैदा थियनि था, सचा बाना उन्हनि खां आजा आहिनि। आसमानी सितारनि खां कुदरत ही कमु वठंदी आहे त जॾहिं शैतान ग़ैबी ख़बरूं चुराइण जे लाइ आसमान ॾांहुं वञनि था तॾहिं सितारा उमड़ थी उन्हनि खे लॻंदा आहिनि। सचा सुहा बि नफ़्स अमारा ऐं काफ़िरनि जे लाइ ईअं ई आहिनि। अलाह जी मदद सां उहे ग़ालिब आहिनि, पर मुनकसिर मिज़ाजीअ जे करे मग़लूब नज़र ईंदा आहिनि।
जानवरनि जी खल मां ॾिठो वेंदो, जानवरनि जो रंग खल मां ॾिठो वेंदो आहे। जानवरनि जो रंग खल मां ॾिठो वेंदो आहे। इंसानी रंग मां मुराद बातिनी वसफ़ूं आहिनि। क़ुर पाक में आहे त सिबगतुल्लाह वमन अहसन मिनल्लाह सिबगा, सूरह बकरा आयत नंबर 132। अल्लाह जो रंग ऐं केरु आहे अल्लाह खां वधीक सुठे रंग वारो। पाणी दरिया मां ईंदो आहे ऐं दरिया में वेंदो आहे, जितां अचे थो उन जाइ ते वञे थो। समुंड जो पाणी बुखारात बणिजी ककरनि में तब्दील थी वेंदो आहे, वरी वसी उन समुंड में वापसि वेंदो आहे। जबल जी चोटीअ तां तेज़ ईंदड़ सैलाब ऐं असांजे जिस्म सां इश्क में ॿुॾल जान रवां हूंदी आहे।